नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाम शोरो में ख़बर ॾींदा हलूं त सिंध यूनिवर्सिटी जाम शोरो में नई तैलीमी साल 2021 लाइ जारी दाखलाइन जे लाइ तारीख़ 3 अक्टूबर ताईं वाध कई वई है। डायरेक्टर एडमिनिस्टर जारी कयल सर्कुलर में ॼाणायो वियो है त उम्मीदवार हाणे तैलीमी साल 2021 तहत बैचलर ऐं मास्टर डिग्री प्रोग्राम्स में दाख़िलनि लाइ ऑनलाइन फारम 3 अक्टूबर ताईं जमा कराए सघंदा। सर्कुलर मूजिब अहिड़ा उम्मीदवार जिन दाख़िलनि लाइ ऑनलाइन फारम त जमा कराए पर घुर्बल 2500 रुपया जमा न कराइनि त उहे पिण 3 अक्टूबर ताईं फीस हबीब बैंक जे कंहिं बि ब्रांच में जमा कराए सघंदा। ॿी सूरत में संदसि फारम रद्द थी वेंदा। सर्कुलर मूजिब उम्मीदवार पंहिंजे ऐप पोर्टल अकाउंट मां कंप्यूटराइज़ चालान डाउनलोड करे प्रिंट वठण बाद फारम जी फीस लाज़मी जमा कराईंदा। सर्कुलर मूजिब दाख़िलाइन लाइ प्री एंट्री टेस्ट जी तारीख़ जो ऐलान बि बाद में कयो वेंदो। वाज़ रहे त उम्मीदवार यूनिवर्सिटी जी वेबसाइट ते वञी फ़िलहाल रजिस्ट्रेशन कराइण बाद पंहिंजे ठहियल ऐप पोर्टल अकाउंट ज़रिए दाख़िलाई फारम जमा कराए सघंदा। जॾहिं त हैदराबाद मीरपुर ख़ासि तैलीमी बोर्ड पारां इंटरमीडिएट इम्तिहान जा नतीजा पधरा करण बाद उम्मीदवार पंहिंजे ऐप पोर्टल अकाउंट ज़रिए पास ऐं मार्क सर्टिफिकेट्स अपलोड करे सघंदा। जंहिं बाद दाख़िलाई जी कैटेगरीज़ ऐं चॉइस जा लिंक फ्राहम कई वेंदी, जंहिंखे क्लिक करे उम्मीदवार पंहिंजी दाख़िलाई जी कैटेगरी ऐं चॉइस लिखी सघंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।